रहीम जी अॼु ज़िले कश्मीर जे उस्तादनि जी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन जो शेड्यूल रखियल हो, जंहिंमें बायोमेट्रिक जी टीम चंद उस्तादनि खां बायोमेट्रिक वठण खां बाद वापसि वई हली, जंहिं खां बाद उस्तादनि पारां रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें पेट अलिफ जा अॻुवान पिणु हिते मौजूदु आहिनि। अचो त पेट अलिफ जे सदर ज़िले कश्मीर जे सदर साईं मुमताज़ साहिब खां मौक़ो वठूं त साईं छा था चवनि। जी साईं चो एहतिजाज में वेठा आहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजा असांजी अॼु ज़िले कश्मीर जी बायोमेट्रिक जेके नवां टीचर ठहिण जी हुई, जेकी स्टार्टिंग जुमे जो ॾींहुं हुयो 11 बजे खां कयूं, 3 बजे चयोसीं 4 ॾींहं पूरी थी विया, कंप्यूटर नथा हलनि, वरी वक़्तु हुआ मानी जो, हाणे मानी काई निकिता आहिनि असां रखंदासीं हिते लाड़काणे तव्हां अचो। बाबा जेके एबसेंट उतां न आया आहिनि उहे लाड़काणे पिया अचनि, कराची अचनि, मौजूदु जेके आहिनि उन खां त वठो न। सिस्टम उन्हनि जो न हले, नाकारा सिस्टम उन्हनि जो, वेहण जी जॻह उनजी तमामु तंग, उस्तादनि कहिड़ो ॾोह कयो आहे। असां वेठा आहियूं डीओ सां ॻाल्हायोसीं प्राइमरी सां, उन खां चङी वोट ॾिनी, डीओ सेकेंडरी जवाब न हो, रोड खुलियो पियो अथव, रोड ते वियो, जेको कुझु को असां न वठंदासीं उस्ताद खां बायोमेट्रिक। असां वेठा आहियूं या शेड्यूल जो ऐलान कनि, सूमर ते करनि, आङारे ते करनि, इहो काॾे वञे, छो लाड़काणे वञनि, किराया भरे तो होॾे जेके आया आहिनि उहे हिते वेहण लाइ तयारु न आहिनि, पंहिंजे टाइम ते वेहण लाइ तयारु आहिनि, टाइम ताईं कयो ई नथनि। असां ख़ुदा वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, डीसी साहब ऐं हितां जो MP MLA साहिबान खे गुज़ारिश कयूं था कि उस्ताद तव्हांजा आहिनि, असां तव्हांजा आहियूं, तव्हांजा वोटर आहियूं, उस्ताद असांजी ॿियनि सां बि छो, तव्हांनि सां बि छो, तव्हांजे मातहतनि ऑफिसर, तव्हांजे ऑफिसर DO जेके आहिनि उहे एॾा मनमस्त छो थी विया आहिनि, जेके उस्तादनि जी बायोमेट्रिक वठण लाइ तयारु न आहिनि। वञो लाड़काणे ते वञो, असां ई को महिनत न आहियूं, उस्ताद आहियूं, असां पंहिंजे पुरमन एहतियात कयूं पिया त महिरबानी करे शेड्यूल जो DO ऐलान करे त कॾहिं असांजी बायोमेट्रिक वरिती वञे थी, न त असां हितां जेतिरे टाइम हलियो पोइ लाइम जो ऐलान कंदासीं, हड़ताल ज़रूरु रखंदासीं, इहा जारी थारी रहंदी जेसिताईं बायोमेट्रिक असांजी न वरिती वञे थी। 1000 उस्ताद हितां लाड़काणे वञनि, बाक़ी तव्हां हिकिड़ी टीम नथी अची सघे हिकिड़ी गाॾी ते। साईं नाइल हुकूमत आहे न, मुंहिंजा जेके ऑफिसर साहिबान आहिनि उहे ई चवनि था भई उस्ताद वञनि होॾे, वरी छो वञनि, हा उस्ताद न आया आहिनि, एबसेंट आहिनि, उहे वञी सघनि था, कराची हुजे उहो लाड़काणे हुजे, शिकारपुर हुजे, उते वेंदा, जेके मौजूदु वेठा आहिनि उहे हिते वठनि न। टाइम बि आहे, कहिड़ो टाइम रात जा 11 थी विया आहिनि, हे 3 बजे कमु बंदि कयो त मानी ते विया त बसि असां न कंदासीं। ख़ुदा ॾिसूं था न ख़बर त पए।